नाज़रीन ख़बर आहे कंदकोट जे गेलपुर वारे इलाइक़े में हाजी खान शहर पुलिस थाने ते हथियारबंदनि जो जदीद हथियारनि सां हमिलो। धाड़ियल पुलिस मथां फायरिंग करे रॉकेट लॉन्चर ऐं एंटी एयरक्राफ्ट गन पे फायर कया, जंहिंजे नतीजे में 2 एहलकार मौके ते शहीद जॾहिं त एस जो गुलमोहर समेत 5 एहलकार ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि ऐं शहीद एहलकारनि जी लाशनि खे कशमोर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शहीद एहलकारनि में साबिर अली डोमकी, आदिल अली डोमकी शामिल आहिनि। बेतरफ़ ज़िले कशमोर जे मुख़्तलिफ़ थाणनि जी भारी पुलिस नफ़री SSP कशमोर इरफान समूह जी अॻुवाणी में वाक़े वारे हंधि पहुती ॾोहारी फ़रार थियण में कामयाब थी विया। वाक़े सो इलाइक़े में ख़ौफ़ पकड़िजी वियो। ज़ख़्मी SHO खे बहितर इलाज लाइ सखर जी अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। होॾां शहीद एहलकारनि जी जनाज़ा नमाज़ कशमोर में अदा कई वई। जनाज़ा नमाज़ में SSP कशमोर, रेंजर्स, अमलदारनि, सियासी, समाजी, मज़हबी, सहाफ़ी अॻुवाणनि, दोस्तनि, अज़ीज़नि, शहरनि, इलाइक़े वासियुनि वॾी तइदाद में शिरकत कई। तंहिंखां पोइ शहीद एहलकारनि खे सवें आलियुनि अखियुनि सां अबाणे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।